जी बिल्कुल सखर में अॼु लोकल ट्रांसमिशन तहत कोरोना वायरस सबब एक शहरी फौत थियो आहे। सखर जे टकर मोहल्ले वारे इलाइक़े चांद मस्जिद वटि 3 ॾींहं हिकु शहरी ग़ुलाम रसूल मीराणीअ खे कोरोना वायरस जूं अलामतूं थियूं, जंहिं बैदि वारसनि पारां खेसि सखर जे सिविल अस्पताल में पहुचायो वियो, जिते टेस्ट जी सर्विस न हुअण करे खेसि गिम्स हॉस्पिटल गंबट में जेको आहे सो टेस्ट जे लाइ मोकिलियो वियो, जिते संदसि पॉजिटिव टेस्ट अचण बैदि खेसि ॿीहर सखर सिविल अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में मुंतकिल कयो वियो, जिते अॼु सुबुह जो ग़ुलाम रसूल मीराणी कोरोना वायरस पॉजिटिव हुअण सबबि दम धणीअ हवाले कयो। सखर में कोरोना वायरस पॉजिटिव जेकी लोकल ट्रांसमिशन आहे उन्हनि में 4 केस थिया आहिनि, जंहिंमें ग़ुलाम रसूल मीराणी फौत थी वियो आहे। उनखां अॻु सखर जे ॻतियल आबादी वारे इलाइक़े जिनाह चौक जी रहवासण 70 साल मोमना ख़ातून जेकी हुई उहा बि पिणु फौत थी वई हुई ऐं उनजे नौजवान पुट खे पिणु जेको आहे सो कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। उनखां अलावा जेको आहे सो हिकु केस कोरोना वायरस जो पॉजिटिव थियो आहे। सखर में शहरनि पारां हिन वक़्त ताईं कोरोना वायरस के संजीदा न वठण सबबि एहतियात खां कमु न पियो वरितो वञे, जंहिं करे लोकल ट्रांसमिशन तहत हिन वक़्त ताईं 4 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंमें औरत मोमिना ऐं ग़ुलाम रसूल मीराणी फौत थिया आहिनि। जॾहिं त इन खां अलावा सखर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोज़ानो केतिरा ई जेके आहिनि सो कोरोना वायरस जा पॉजिटिव केस साम्हूं अची रहिया आहिनि। हिन वक़्तु सखर जे करंतीना सेंटर में ताफ़तान बॉर्डर खां 4 मरहलनि में 1250 खां वधीक जेके आहिनि सो ज़ाइरीन खे आंदो वियो हो, जंहिंमें तक़रीबन 300 जे लॻभॻि ज़ाइरीन खे कोरोना वायरस पॉजिटिव थियो हुयो, लेकिन एहतियाती तदबीर कोरोना वायरस जे मरीज़नि जे इलाज तोड़े उन्हनि खे अलॻि अलॻि करंतीना सेंटर में आइसोलेशन सेंटर लेबर कॉलोनी में रखण सबबि खे हिन वक़्त ताईं समूरा जेके आहिनि सो मरीज़ उहे सिहतियाब थी 1100 जे लॻभॻि जेके आहिनि सो वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी चुका आहिनि। एहतियात ऐं इलाज जे करे जेको आहे सो हिन वक़्त ताईं सखर जे करंतीना सेंटर लेबर कॉलोनीअ में अलाह जी महिरबानी सां हिकु बि जेको आहे सो डेथ न आहे थी सघी, लेकिन शहरनि जे बेहतियातीअ सबबि लोकल ट्रांसमिशन जा हिन वक़्त ताईं 4 केस साम्हूं आया आहिनि, जंहिंमें मोमिना ख़ातून ऐं ग़ुलाम रसूल मीराणी जेको आहे सो फौत थी चुको आहे। शहरनि तोड़े ज़िले इंतिज़ामिया पारां बार बार शहरनि खे हिदायतूं कयूं पियूं वञनि त उहे पंहिंजे घरनि ताईं रहनि, शहर खां ॿाहिरि न निकिरनि ऐं हुजूम में न वञनि। ग़ुलाम रसूल मीराणीअ जे वारसनि जो चवणु आहे त हू 1-2 भेरा राशन वठण जे लाइ वियो, जिते मजमूओ थी सघे थो त खेसि राशन जे दौरान ई जेको आहे सो पॉजिटिव वायरस हुनखे लॻो हुजे। ऐं शहरीन हिते इलाइक़े वासियुनि जो बि चवणु आहे त हू जमात जेकी नमाज़ आहे उहा पिणु चांद मस्जिद में अदा कंदो हुयो। ग़ुलाम रसूल मीराणीअ जे वफ़ात बैदि उनजे घर खे सील करे घर भातियुनि खे जेको आहे सो घर में रखियो वियो आहे, जॾहिं त इलाइक़ो जेको आहे चांद मोहल्ला उनजी गली जेकी आहे मुकमल उते पुलिस बीहारे करे उनखे सील कयो वियो आहे। कंहिं बि माण्हू खे अचण वञण खां जेको आहे सो रोकियो वञे पियो। DSO जो चवणु आहे ऐं MS सखर जो चवणु आहे त मैयत जी ज़रूरी कार्रवाई बैदि खेसि जेकी कोरोना वायरस तहत OCPS तहत आहे उनजी जेकी आहे सो नओं ॻोठ क़ब्रस्तान में जनाज़े निमाज़ बैदि तदफ़ीन कई वेंदी, जंहिंमें बि उते जेके शरीक थींदड़ आहिनि उनजा वारिस तोड़े सिहत खाते जे अमले खे मख़सूस किट पाराए जेको आहे सो उन्हनि खे जनाज़े निमाज़ में शिरकत तोड़े तदफ़ीन जी इजाज़त ॾिनी वेंदी। हिन वक़्त ताईं सखर शहर तोड़े भरपासे वारे इलाइक़नि में मोमना तोड़े ग़ुलाम रसूल मीराणी जे मौत खां पोइ हिकु तरफ़ जेकी आहे सो ख़ौफ़ वारी अलामत आहे, पर जेके भरपासे वारे ॻतियल आबादी वारा इलाइक़ा आहिनि, न्यू पिंड आहे, बचलछा म्याणी आहे, उनखां अलावा कुरेश ॻोठ जो इलाइक़ो आहे, तोड़े टकर मोहल्ला समेत भरपासे वारे इलाइक़नि में हिन वक़्त बि शहरी जेके आहिनि सो कोरोना वायरस खां बचाव जे लाइ एहतियाती तदबीरूं न पिया कनि, जॾहिं त सखर शहर में लॉकडाउन हुअण सां गॾु पाक फ़ौज रेंजर्स तोड़े पुलिस पारां पिणु गश्त कयो पियो वञे ऐं शहरनि खे हिदायतूं कयूं पियूं वञनि, जॾहिं त ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ जेके आहिनि सो 40 खां वधीक पिणु केस दाख़िल थी चुका आहिनि। अदा हिनखे हुयो बुखार, हल्की खंघि हुयसि, ॿियो त कुझु बि न हुअसि। हिननि सिविल में असां हिनखे ॿिए हंधि प्राइवेट बि ॾेखारियोसीं, हेॾे रेड क्लास में बि ॾेखारियोसीं, हुननि थैलियूं ॿेलियूं हर रिपोर्ट कयो, हुननि चयो का शइ बि न आहे, कुझु बि न आहे, मलेरिया आहे। मलेरिया खां पोइ वरी सिविल खणी वियासीं, सिविल में बि इहो ईअं बुखार, बसि तड़फ ॾाढी हुयसि। मां भेण आयांसि, वॾी भेण आहियां, मां हुन सां ई रहंदी आहियां। मां जो भाउ जी इलाही तबियत ख़राबु हुई, जॾहिं मां अस्पताल खणी वई आहियां
मतलब कि डॉक्टर चावला ॾेखाणी में हुन जो पुटु चए भई मां ईअं न ॾींदो आहे न टेस्ट करायो। मां वरी टेस्ट कराई लेबॉर्ट्री मां, वरी मां उहा टेस्ट खणी करे वरी मां रेड क्लास वई आहियां। रेड क्लास वारनि चयो त हिनखे मलेरिया थी वई आहे, हिनखे कंहिं फिजिशियन डॉक्टर खे ॾेखारियो। वरी असां वियासीं सखर विलेट वारनि गिरण ई न ॾिनो असांखे। मुंहिंजो भाउ खे इलाही तेज़ बुखार हुयो, उन न गिरण ॾिनो। वरी हुन चयो मूंखे काॾे बि खणी हल, मूंखे सको न अचे। मां सिविल खणी वियो, सिविल वारनि ॾिठो चए की हुननि चयो पुटु दाख़िल कर। असां दाख़िल थी वियासीं। उन्हनि 1800 जी दवा असांखे मतलब कि घुरायूं, उन में आराम अची वियो हुयो, इलाही फ़र्क़ु पइजी वियो। हिननि चयो त असांखे इम्कान लॻनि था त हिनखे उहा शइ न हुजे। वरी हिननि असांखे राति जी 12 बजे गंबट मोकिलियो। गंबट जो मोकिलियो त उते असां गंबट हिननि पंहिंजी गाॾी ॾिनी एम्बुलेंस, मां मुंहिंजो भाइटियो मां पंहिंजे भाउ सां वियमि होॾे गंबट। अदा उन्हनि गंबट वारनि जेका असां सां हालत कई आहे, असांखे दलील कयो, असांखे धिका ॾेई घर में कढियो, उतां कढियो त अस्पताल 2 बजे असां एम्बुलेंस कराए असां पंहिंजे घर पहुता आहियूं। छड़ी एतिरे ॾींहुं नक मां टेस्ट कई अथऊं, बसि टेस्ट करे असांखे चयो तव्हां निकिरी वञो धिका। राति जो 12 बजे 2 बजे काॾे वञूं असां नवां माण्हू हुयासीं न, असांखे त ख़बर न हुई, न असांखे त कुझु ॿुधाई न अहिड़ी त केॾी बीमारी आहे। त हुन सां ताउन कनि न डॉक्टर, की न धिका ॾेई कढनि माण्हुनि खे। उन्हनि असांखे तव्हांजो भाउ एहतियात वग़ैरह न कंदो हुयो छा, हुजूम खां परे रहण? पर हेॾी रिटायर हुयो, म्यूनिसिपालिटी में वाल बि न हुयो हितां जो। वो रिटायर थी विया, साल थी वियो, त घर में ई रहंदा, काॾे वेंदो ई न आहे वीचारो, काॾे बि न वेंदो आहे। वो वेंदो ई न आहे, घर में ई रहियो आहे। पियो वञे त हिकु ॿ चकर राशन जे लाइ वियो हुजूम? न उहो त हाणे बुखार में हेॾे वियो न चेयरमैन ॾे, त हिन चेयरमैन चयो बाबा तूं पेंशन खणंदा तोखे न ॾींदासीं। हुनजी एॾी हालत ख़राबु हुई त हुनजे इलाज में ई पैसा लॻी विया पेंशन जा। त मां पाण साणो ई मां पाण वई हुअमांसि। मां चयमि यासीन चेयरमैन अदा ग़रीब अथई, हिनखे राशन ॾे। चवंदा बाबा पेंशन खणंदा हिनखे राशन न ॾींदासीं असां। बसि उहो उन टाइम वेही वीचारो हलियो आयो, ॿीहर त काॾे वियो ई न आहे। पर उहो बि टेस्ट तो जॾहिं वापसि वठी आई मां त उन टाइम। सुबुह जो असां वियासीं अस्पताल, उते पोइ अस्पताल में असांखे चए पियो की बुखार आहे, तव्हां मूंखे कढी हलो मरी वेंदुमि। पोइ उते झटि वेठासीं, ख़बर पई त फोत थी वियो। ऐं फोती जे भेण तोड़े संदसि घरवारीअ जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त 2-3 ॾियारा अॻु ग़ुलाम रसूल खे हल्को बुखार थियो, जंहिं बैदि सखर जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में नियो वियो। तेज़ बुखार थियण बैदि खेसि गंबट अस्पताल नियो वियो, जिते संदसि अलामतूं जेके आहिनि सो कोरोना वायरस जूं पॉज़िटिव ज़ाहिर थियूं, जंहिं बैदि सखर सिविल अस्पताल आंदो वियो, जेको अॼु जेको आहे सो फोत थी वियो आहे। जी।